नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही में MPA पीर सैयद सालेह जिलानी तरफ़ां काछे अंदर हलंदड़ स्कीमुनि जो इफ़्तिताह कयो। जी नाज़रीन, जोही में ॻोठ कासिम गोपांग में गिटिन जे CC ब्लॉक जो कमु मुकमल थियण बाद MPA पीर सैयद सालेह शाह जिलानी स्कीम जो इफ़्तिताह करण पहुतो, जिते ॻोठाणनि संदसि भरपूर इस्तक़बाल कंदे संदसि मथां गुल निछावर कया। UC यार मोहम्मद कलहोड़ो तालबाणी पमहर अंदर रोड CC ब्लॉक ड्रेनेज स्कीम जो इफ़्तिताह कयो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ इन मौके ते MPA सैयद सालेह शाह जिलानी अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाईं अवाम जी ख़िदमत कई आहे। मुंहिंजो मक़सद ई जोही तालुके जी अवाम जी ख़िदमत करणु ऐं जोही जे हर बुनियादी मसइलनि खे हल करणु आहे। आउं पंहिंजे अवाम खे हर ॾुखी घड़ी में साण बीठो आहियां ऐं बीठो रहंदुसि। पेरनि उघाड़नि खे सदाईं गिल लॻायो आहे। असांजी पार्टी जो मंशूर ई अवामी ख़िदमत आहे। MPA सैयद सालेह शाह जिलानी चयो त पूरे तालुके समेत काछे अंदर दरपेश मसइलनि खे हल लाइ कोशिशूं कयूं आहिनि। कुझु हद ताईं कामयाब बि थिया आहियूं। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ई उहा वाहिद पार्टी आहे जेका सदाईं अवामी ख़िदमतुनि खे यकीन रखे थी। न्याज़ी सरकार मुल्क अंदर महांगाई करे ग़रीबनि जो जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। चोर दरवाज़े खां दाख़िल थींदड़ वज़ीर आज़म ग़रीबनि खे ॿिनि वेलनि जी मानी खां बि महरूम करे छॾियो आहे। माण्हू बचा विकण ऐं ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। सैयद सालेह शाह जिलानी वधीक चयो त मुल्क पाकिस्तान जी ग़रीब अवाम खां जीअण जो हक़ खसींदड़ जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। इंशाअल्लाह उहो ॾींहुं हाणे अनक़रीब आहे। अवां असांजो ऐं मज़लूम अवाम जो हक़ीक़ी नौजवान वज़ीर आज़म बिलावल भुट्टो थींदो ऐं मुल्क मंझां महांगाई जो ख़ात्मो थींदो।